तेरे जे मोटर पारे में हथियारबंदनि फायरिंग करे कॾहिं खे क़तल करे छॾियो। हथियारबंद फायर करे जाज़ जलबाणी खे क़तल करे फरार थी विया। फायरिंग में भाई जावेद ऐं मुश्ताक जलबाणी ज़ख़्मी थी पिया। अव्हांखे ॿुधाईंदासीं अहम ख़बर बाबति। रते तेरे जे मोटर पारे में हथियारबंदनि फायरिंग करे कॾहिं खे क़तल करे छॾियो आहे। हथियारबंद फायरिंग करे एजाज़ जलबाणी खे क़तल करे फरार थी विया। फायरिंग में भाई जावेद ऐं मुश्ताक जलबाणी ज़ख़्मी थी पिया आहिनि। रते तेरे जे मोटर पाड़े में हथियारबंदनि फायरिंग करे कॾहिं खे क़तल करे छॾियो आहे। हथियारबंद फायरिंग करे एजाज़ जलबाणी खे क़तल करे फरार थी विया। फायरिंग में भाइर जावेद ऐं मुश्ताक जलबाणी ज़ख़्मी थी पिया आहिनि। नासिर रते तेरे जे मोटर पाड़े में हथियारबंदनि फायरिंग करे कॾहिं खे क़तल करे छॾियो। हथियारबंद फायरिंग करे एजाज़ जलबाणी खे क़तल करे फरार थी विया। फायरिंग में भाइर जावेद ऐं मुश्ताक जलबाणी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ही ब्रेकिंग न्यूज़ आहे। नासिर मां ताईं पहुचायूं पिया। रते तेरे जे मोटर पाड़े में हथियारबंदनि फायरिंग करे हिक ॼणे खे क़तल करे छॾियो आहे। हथियारबंद फायरिंग करे एजाज़ जलबाणी खे क़तल करे फरार थी विया। फायरिंग में भाइर जावेद ऐं मुश्ताक जलबाणी ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह कंदासीं। रते तेरे जे मोटर पाड़े में हथियारबंदनि फायरिंग करे हिक ॼणे खे क़तल करे छॾियो। हथियारबंद फायरिंग करे एजाज़ जलबाणी खे क़तल करे फरार थी विया। फायरिंग में भाइर जावेद ऐं मुश्ताक जलबाणी ज़ख़्मी थी पिया आहिनि। रते तेरे जे मोटर पाड़े में हथियारबंदनि फायरिंग करे हिक ॼणे खे क़तल करे छॾियो आहे। हथियारबंद फायरिंग करे एजाज़ जलबाणी खे क़तल करे फरार थी विया। ही ब्रेकिंग न्यूज़ आहे। नासिर मां ताईं पहुचायूं पिया। रते तेरे जे मोटर पाड़े में हथियारबंदनि फायरिंग करे हिक ॼणे खे क़तल करे छॾियो। हथियारबंद फायरिंग करे एजाज़ जलबाणी खे क़तल करे फरार थी विया। फायरिंग में भाइर जावेद ऐं मुश्ताक जलबाणी सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। जो वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर गुलबहार शेख जी। गुलबहार शेख, कहिड़ा तफ़सील आहिनि? शहर जी गुतल आबादी वारो इलाइक़ो आहे मोटणपुर मालो। उते राति देर सां हथियारबंदनि हमिलो करे एजाज़ अहमद जलबाणीअ खे क़तल करे छॾियो आहे ऐं संदसि हुन जा ॿ पुट आहिनि, मुश्ताक जलबाणी ऐं जावेद जलबाणी। उनखे ज़ख़्मी कयो आहे। ज़ख़्मियुनि खे मरण जी हालत में लाड़काणे अस्पताल इलाज लाइ मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त मक़तूल जो लाश पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल रतो दौरो आंदो वियो, जिते मक़तूल जे वारसनि ॿुधायो त संदन हिननि जो काहिं तकरार हलंदड़ हुयो पंहिंजी जलबाणी बिरादरीअ सां। उनजे बदिले में हिननि जेको आहे सो अची हिननि जे घर ते हमिलो कयो आहे ऐं हिननि मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। उन हवाले सां रतोदरो पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते चढ़ाइयूं कयूं आहिनि ऐं कुझु गिरफ़्तारियूं बि कयूं आहिनि, जॾहिं त जवाबदार वाक़ई वारे हंध तां जेके आहिनि से काफ़ी फरार थी चुका आहिनि ऐं हिन वक़्तु जेको आहे सो ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो आहे। जी महिरबानी गुलबहार शेख तफ़सील ॾियण लाइ।